खिपरो लॻ ढिलियार में शरब बिरादरी जे माण्हुनि जो बासण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन सदाम शर, कादिर बख्श ऐं सादिक शर जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन दाहींदे चयो त अनवर दर्स, अयूब दर्स, उमर फैज़ मोहम्मद दर्स, दीन मोहम्मद ऐं ओस्मान राजड़ शर बिरादरी जे माण्हुनि मथां हमलो करे शर बिरादरी जे नौजवान महबूब अली वल्द मुबारक शर खे लठियूं ऐं कुहाड़ियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे असां खिपरो खणणु वियासीं, जिते ज़ख़्मी खे इलाज लाइ हैदराबाद रिफर कयो वियो। हिननि जो त दर्स बिरादरी जे माण्हुनि सां असांजो पुराणो तकरार हलंदड़ आहे, जंहिंखे कुझु माण्हू ग़लति सियासी रंग ॾेई रहिया आहिनि, जेको दुरुस्त नाहे। हिननि वस वारनि समेत SSP सांगड़ खां इंसाफ़ जी घुर कई। असांखे त इहो देरि सां वाक़े जी ख़बर पई। असां पंहिंजे हर को पंहिंजे घर हुयो ऐं हुनजो मक़सदु इहो त हीअ जेको सियासी रंग ॾियनि पिया, इहो सियासी रंग ग़लति आहे। हिननि जी जेका आहे नाजाइज़ूं इलाही माण्हुनि सां अॻु में बि आहिनि, अॻु में इलाही माण्हुनि सां नाजाइज़ूं ओड़ो पाड़ो हिननि मां तंग आहे। हीअ जेके माण्हू खे हलां करे विढ़नि था अची, हिननि जो मक़सदु इहो ई आहे। हींअर जेको इलेक्शन खां पोइ असांजो कंहिं बि माण्हू सां न फैक्शन लीग सां का दुश्मनी आहे, न की का हू फैक्शन लीग वारा बि असांजा ई आहिनि, हू बि असांजा ई आहिनि। हिननि जो अक्सर मसइलो इहो ई आहे त हीअ जेके बनी विकिणी शहर हितां खपाए बनी वञनि हलिया। ऐं छोकिरो असांजो शाम जे टाइम बर्फ़ वठणु वियो आहे, उन बर्फ़ वठण वारी जॻह ते अयूब दर्स हुयो, तंहिंमें अनवर, तंहिंसां 4 माण्हू 5 ॿिया बि गॾु आहिनि। ॿियो हमलो करे हलां करे उनखे शहर में धकाया अथनि। तो वाक़ियो ईअं त असांजो हिननि सां पुराणो तकरार आहे, तक़रीबन 3 साल जो। ऐं हीअ इनखे इहो ई रंग ॾियनि पिया त सियासी रंग ॾियनि पिया। न असांखे उमर गुल चयो आहे, न असांखे गुलाम अली, न अला बचे साहिबु, न इसाक़ साहिबु, न असां मां को हिन में इलेक्शन में बीठल हो। असांजो इहो पुराणो तकरार आहे 3 साल जो। तंहिंमें असांजो हिकिड़ो माण्हू बि अंदरि ॿधल आहे। असां फ़ैसिले लाइ बि हर माण्हू वटि वियासीं, हर माण्हू खे चयो त बाबा असांजो वहिंवार कयो, फ़ैसिलो कयो। हीअ कल्ह जेको शाम जो छोकिरो बर्फ़ वठण लाइ वियो मोड़ ते, हिननि जेको पाण में प्लान ठहियलु हो, 70-80 माण्हू आया अची असांजो छोकिरो जंहिंखे धक लॻाइनि न, उहो छोकिरो असांजो माज़ूर आहे, हथ खां बि माज़ूर आहे। हुनजो दिमाग़ी तवाज़न बि सही कोन्हे। तंहिंमें डॉक्टरनि जो बि चयल आहे हिनखे धक न लॻे। ऐं हुनखे बि हिननि जेके कुहाड़ियूं हयूं हुन ज़ोरदार हैदराबाद हो, ऐं उते बि हिननि खे जेको हिनजी तबियत अञा बहितर कोन्हे। असां रेफर कयूं था हाणे जेको कराची, अञा उनजी बि माना जेकी हालत सीरियस लॻी पई आहे। ऐं हिननि जेको होबो करे सियासी रंग ॾेई करे असां खां खाम कयो ग़रीबनि सां अची विड़िया आहिनि। बाक़ी असां मिसकिन माण्हू न अहिड़ा के करोड़पति आहियूं, न असांजी अहिड़ियूं जागीरूं, असांजो एकड़ बनी जो पंहिंजी रोटी रोज़ी में पूरा आहियूं। असां कंहिंसां उथी छो त विढ़ूं? हीअ जेके आहिनि रुगो असांजी ज़ात खे ॾिसो वेठा आहिनि शहर, बाक़ी असां सां इंसाफ़ को बि कोन्ह थींदो आहे। हीअ पैसे वारा करोड़पति आहिनि साईं, इन हिसाब सां हीअ असांजे इन ॿनियुनि जे चकर में त हीअ विकिणनि ऐं भॼनि। बाक़ी असां साईं वेठा आहियूं मिसकिन, पंहिंजी मज़ूरी कंदा आहियूं। न असां कल्ह विढ़िया आहियूं, न असांजो को जमायत सां जहिड़ो आहे, न कंहिं असांजी जमायती सां जहिड़ो आहे। असांजो दर्शन जो पुराणो तकरार आहे, तक़रीबन 3 साल थी विया आहिनि। उन ते करे जेको त असां अची उहो छोकिरे सां विढ़िया अची, ऐं असांजो जेको छोकिरो माज़ूर आहे उनजी हींअर सीरियस हालत आहे। बाक़ी ॿियो साईं सभु अयूब दर्स बि हुयो ऐं अनवर बि हुयो ऐं शहर जा ॿिया गाजर क़ौम जा बि माण्हू हुया, जंहिं हलां करे उन छोकिरे खे अची न धकु लॻल हो। पहिरीं हुनखे मथे में पहिरीं बि हुयो, अस्पताल में हुयो, ऐं हुन खां पोइ अस्पताल में हुयो, माज़ूर हुयो। उन जॻह ते हुनखे दोबारा धकु हुयो, जेको कोमा में बि वञी सघे थो, डॉक्टर जो चवणु आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।